नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना दीन इंदल्लाहिल इस्लाम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहलि बैतिहि अजमईन। मोजा मोहतरम दोस्तों, बुजुर्गों भाइयों, तकरीबन ज़ोर नमाज़ जो टाइम भी थी चुको है। काफ़ी आलिम बुजुर्ग पोइते रहा पिया आहिनि, दस्तार बंदी भी रहला है। अल्लाह सही समूरन जी हाज़िरीअ खे मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। जन दस्तार बंदी कई आहे उन्हनि खे बि लख लख मुबारकूं हुजनि। जिन पंहिंजा बचड़ा छॾिया आहिनि, जिन जे बचड़नि जी दस्तार बंदी आहे उन्हनि खे बि लख लख मुबारकूं हुजनि। मर्द मुजाहिद, मर्द कलंदर, मुजाहिद जमीयत हज़रत मौलाना सिराज अहमद काके फोटो साहब दामत बरकातुल आलिया, उन्हनि खे बि मुबारक हुजनि जो उन्हनि जे अॼु बाग जो मेवो ज़ाहिर थियो आहे। जेके जेके हिन मदरसनि जा मुआविन, ओ शुक्रा, ओ मामा ये न कर यार, तुझे लेकिन मैं शिकार का होटल में लिखा कुरान पाक के सामने वे भी जो होटल वाली नहीं आया तो वाली करे तो तुम शांत पर काके होटल में बूट आला कोई वाह खुशी भी नदा सनो लुड़ भी बुध दा से मैं भला फकीर मानो था चाक ला शल्ला अल्लाह सही समूरन जी हाज़िरी के मक़बूल है मंजूर फरमाए। अल्लाह सही तमा असा के भी यह तौफीक दे। अल्लाह सही तमा असा के भी यह तौफीक दे त असा भी पंजा बचड़ा उन के मदरसन में छजो, हाफिज बनायो, आलिम बनायो। अज पी मां की खुशी त दिसण वटा हुंदी जिन जे बचड़े के कुरान पाक जा हार पाराया वेंदा। उन्हनि जो चेहरो, उन्हनि जी चमक दिसण वटा हुंदी। मां वाइदन में चवंदो आहियां शादीअ जा हार हर कंहिंजो बच्चो पाईंदो आहे, पर क़ुरान पाक जा हार कंहिंजो कंहिंजो बच्चो पाईंदो आहे। तव्हां हुननि घोटनि खे बि ॾिसो, कहिड़ियूं किरीमियूं ख़र्च थियल हूंदो आहे, उन्हनि जे चेहरे खे बि ॾिसो, पर अॼु जेके सादड़ा हूंदा अछो वॻड़ो पातल, जिन जूं दस्तारूं थींदियूं, उन्हनि जे मुंहं जी रौनक, उन्हनि जे चेहरे जी रौनक इहा हिन कलामुल्लाह जे सदके। ॿी ॻाल्हि जेकॾहिं न बि सम्झ में अचे त हिकु ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे, MNA हुजे, MPA हुजे, मिनिस्टर हुजे, सदर वज़ीर आज़म हुजे, पर मुसल्ले ते ग़रीब जो पुटु बीहंदो जेको हाफ़िज़। ईअं न चवंदो ज़मींदार त हे मुंहिंजे हारीअ जो पुटु आहे, राहक जो पुटु आहे, कुड़मे जो पुटु आहे, इन जे कॾ कीअं पढ़ा न पढ़णी थी छो त हुन जे सीने में रब जो क़ुरान।
उनजे सीने में रब जो कुरान आतो के कोई ते थियणो पवंदो। अल्लाह सही पंहिंजी तक़सीम अहिड़ी रखी आहे जो कंहिंखे बि एतिराज़ जो मौक़ो ग़रीब आहे त बि उनजे लाइ 30 सिपारा, अमीर आहे त उनजे लाइ बि ग़रीब आहे तॾहिं बि 30 रोज़ा, अमीर आहे तॾहिं बि ग़रीब आहे तॾहिं बि 5 फ़र्ज़, अमीर आहे तॾहिं बि अवा नमाज़ बि जे लाइ ग़रीब आहे तॾहिं बि उनजे लाइ कफ़न साॻो आहे, अमीर आहे तॾहिं बि उनजे लाइ कफ़न, ग़रीब आहे तॾहिं बि एहराम साॻो आहे, अमीर आहे तॾहिं बि एहराम, ग़रीब आहे तॾहिं बि हेठों मिटीअ ते सुम्हणो अथसि क़बर में, अमीर आहे तॾहिं बि हेठों। बाक़ी चवई थो ज़ाहिर में तोखे मिटी नज़र ईंदई, हिन क़ुरान में महबूब जे फरमाननि ते नज़र कंदे न, हिन क़ुरान खे सीने सां सांझींदे पोइ पहुचंदे हेठों जन्नत जा बिस्तरा विछाया पिया। अल क़ब्र इम्मा रोज़तुन मिन रियादिल जन्नह औ हुफ़रतुन मिन हुफ़रिन नार। तूं क़ुरान सां दिल लगा, क़ुरान जो चयो वठो, इंशाअल्लाह पहुचंदे जन्नत जी दरी खुली वेंदी, हेठों जन्नत जा बिस्तरा विछाया। बाक़ी सुवाल तो पवे, माण्हू सुवाल कंदा आहिनि त मौलवी जी ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे, होड़ी त मिटी आहे, जन्नत जा बिस्तरा त ॾिठासीं ई कोन। डॉक्टर जो चवंदो थी सुबुह जो नेराने शुक्र 350 बीठी थी, पोइ कॾहिं डॉक्टर खे चई थी त मूंखे बि ॾेखार। डॉक्टर जो चवई तो तोखे 104 डिग्री बुखार बीठो आहे, चवे त मूंखे डिग्री बुखार ॾेखार। शिकारपुर जे डॉक्टर जी ॻाल्हि वठे थो, बाक़ी मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद जी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मां शॉर्टकट छो त निमाज़ जो टाइम थियण वारो आहे, मां शॉर्टकट 2-3 ॻाल्हियूं अर्ज़ु रखंदुमि। क़ुरान पाक जी फज़ीलत, क़ुरान पाक जो मक़ाम, हाफ़िज़ जो मक़ाम, आलिम जो मक़ाम, इहो तमामु अहम उनवान आहे, वॾो उनवान आहे। पर मां अवां जेके जलसे में वेठा हो उन्हनि सां 2-3 ॻाल्हियूं अर्ज़ु रखां। दुरूद शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मां कुझु वॾनि सां ॻाल्हियूं अर्ज़ु करणु थो चाहियां, कुझु नौजवाननि सां ॻाल्हियूं अर्ज़ु करणु थो चाहियां। ओ वॾड़ा तवज्जो कर, मां पहिरें नंबर ते अवां खे हेठो अर्ज़ु कयां, नंढनि खे बि वॾनि खे जवाननि पकड़ पोड़नि खे अर्ज़ु इहो थो कयूं वञा अक़ीदो तौहीद वारो धार जाए। अक़ीदो तौहीद न थई त क़ुरान जी तिलावत भी कम जी न थई, नमाज़ भी कम जी न थई, हज उमरा भी कम जा न आहिनि। पहिरें नंबर ते अक़ीदो तौहीद वारो। मुश्किल कुशा केरवा, सजदे जे लाइक़ केरवा, हाजत रवा केरवा, औलाद ॾियण वारो केरवा, हर जाइ ते हाज़िर नाज़िर केरु, गॾु केरु, ज़री ज़री गुज जो इल्मु कंहिंखे अक़ीदो तौहीद जो पको थी वई त बेड़ा पार थी। बाक़ी कॾहिं पीरनि ते झुकियो पियो हुजे, कॾहिं जननि कननि ते झुकियो पियो हुजे, पोइ तुवारी तौहीद कम जी न आहे। पोइ तूं पेट जो आहे, जिते देग ॾिठई जिते फाको ॾेई किरे थो, पोइ तूं रब जो न आहे। रब जो उहो आहे जेको तौहीद ते हले, कंदो वञे त वञे पर रब जो दर न छॾे। पहिरें नंबर ते अक़ीदो तौहीद वारो। ॿिए नंबर ते मां मुख़्तसर सबक़ थो अर्ज़ु करणु चाहियां, मां पाण बि सबक़ पचायां थो, अवां खे बि भेरो थो ॼाणाई वञा। ॿिए नंबर ते मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे, पराओ हक़ न खाइजांइ। इते वरी होरिया सुभान अल्लाह, अगोणे हुन ते थोड़ी सुभान अल्लाह तेज़ हुई, हथ बि मथे इलाही आहे, पर इते वरी मां ॾिसां थो, मां तव्हांजे दर्द खे सम्झां थो, इंशाअल्लाह मां तव्हांखे घणो ॾुख न ॾींदुमि। ॿिए नंबर ते मां अर्ज़ु थो कयां, पराओ हक़ न खाइजांइ। चओ इंशाअल्लाह परावा पन्ना न सोरवा, चओ इंशाअल्लाह परावन पिलाटन ते कब्ज़ो न कबो, चओ त इंशाअल्लाह परावा खाता न मटाइबा। हे बि चओ वॾड़ा, ओ वॾड़ा मां तव्हांखे अर्ज़ु थो कयां, हे बि अक़ीदो बि सही हुजे ही, पर हीअ ॻाल्हि बि यादि रखजांइ। ओ वॾड़ा, पंहिंजे हथनि सां पंहिंजे नियाणियुनि खे हक़ ॾिनियूं वञजांइ।
इंशाल्लाह बचो तिन लौडो जो आवाज सजे गोठ में वञे थो इंशाल्लाह मता न्याणी सियाणी भी ॿुधंदी हुजनि त मौली साहब जो असांजो हक़ बि ॿुधाइनि था पोइ सोचींदी हुजे जो अबो बि वियो आहे जलसे ते मता सोचींदी हुजनि त जो अदा बि वियो आहे मन अला हिदायत ॾे सभे अदे खे अला करे असांखे हक़ ॾियनि किथे कीअं चुप थी वियो अल्लाह सही मुखे भी अमल करण जी तौफीक अता फरमाए अवां के भी अमल करण जी तौफीक अता फरमाए ओ वडड़ा जेको मां जुमलो चयो मां वरी ॿियो भी जुमलो याद कर जे न्याणे जो हक़ खाई वे याद रख जाए जिम्मेवारी सां तो चवा पो तुझा पुट तुझा फरमा बरदार न थींदा भले अमरो शरीफ में वायद लिखराए जे जरार को वायद लिखराए जे सुमरान शरीफ में वायद लिखराए जे आले शरीफ देर शरीफ में वायद लिखराए जे पुट न सुधरंदा छो त उन जे पेट में तो न्याणे न पराओ हक विधो हक खादल पराओ ना को हराम पेट में पेल दियो कने भी फरमा बरदार आयो थोड़ो दुखियो पर सीए जे करे मां समझा कुछ गरम डोज भी जरूरी है सुभान अल्लाह ओ वडड़ा तवज्जो कर मावा के अर्ज तो कयो न्याणे के पंजो हक दिजो पोए ते पुत्र हक को न था अब मरंदो सकरात जे वेजो हुंदो चवे श्री बाबा ने पुटन के चवे श्री पुटन के वो भी चंदो तो मुजा पुत्र सुधरन न दीदा तू अबे न नो 20 साल दिए तुजी खिदमत कई तोरा छोरा पर तालियों भरे सारी ने होने न दीदा हे दीदा अल्लाह सही असांजे नौजवान के चल सही समझ नसीब फरमाए आमीन चक हिकड़ो हर अर्ज यो वडन के क़यामत न्याणे के हक दियो बियो अर्ज यो कयो तो वणा न्याणे परणाए वणजो इंशाल्लाह का तो पुट भी बैठा होता न दिसंदा आज बाबू इंशाल्लाह करे थोड़ा न तो करे इंशाल्लाह ओ वडड़ा न्याणे परणाए वण जाए न्याणे परणाए वण जाए न्याणे परणाए वण जाए मां हर वार में लड़ियों कंदो रहंदो हया न रहियो आ शनास न रहिया दीन न रहिया कादे वयो गैरत कादे वयो शनास महबूब मुस्तफा करीम से पंजो न्याणे परणायो तो के मुखे भी न्याणे परणाणी पवंदियो सुभान अल्लाह न्याणे विहार जड़ी छे आवा न्याणे विहार जड़ी छे नाए महबूब मुस्तफा करीम से जो हुक्म थी न्याणी वडड़ी थी वने बारो लाए जाए हे बेवा तो करियो न्याणी पैसन सा को न खपाई भी न्याणी पैसन सा अटकलू सटकलू न कंदो कर त मां गरीबा मिस्कीना 3 लाख इन जे करे वता मां मुखे पैसा न खपन न्याणी खे ॾींदो में ख़बर आ तो 30,000 को मथे न्याणी खे न ॾींदो वरी भी 3 लाख बचाईंदो अटकल न कर तू हिते त अटकल लिखी वेंदई पर हुन वटे अल्लाह अकबर काथे लिखो पियो आ तू हुनन को पैसा वठी पो न्याणी पढ़ाए वो तो के कदे भी सुबाने पुछो कसो पक्को थींदो न चवंदे पैसा कीअं ॻाल्हाई घणी कीअं बो ॼण ढगो ॾिनो ही ॼण ॿियो में ॾिनी आई अल्लाह जेका तौफ़ीक़ ॾेई रब थोड़ी तौफ़ीक़ थी थोड़ी दे सुबाने न न्याणी मेणा खाईंदी न तू मेणा अल्लाह अकबर बियो अर्ज़ यो बियो वडण के पैसे ते न्याणी न खपा जाए न्याणी जगह सा पैसा न वड़दा हे भी अर्ज़ तो कयो वया वडड़ा पुरानो दौर बियो ही पेट में बारवा तक जे नाले लग जाए ये मुसीबत हलन थी जेड़ा झगड़ा छाजा आवाज अगलो दौर बियो हो जुबान थी गाल खत्म हाने दौर आज ने छोरा शिकारपुर चक्कर दई दादर के दरवेश का के पुटरा में शादी जी नियत ही नथी छोरन के अगते नंदो छोरा मरी कावड़ जी आवा ओ वडड़ा चओ ते इंशाअल्लाह जको पुराने दौर में नड़े हुंदे नालो पोथे नालो भी न कबो ए नौजवान के भी चवा नौजवान जो 24 कलाक ब्लड प्रेशर हाई बीठो पुराने दौर में कोडी वडा खेडंदा ना कोडी हाने छोरो शुरू तो ते तलाक करे तलाक जा पुट साही पटे चाचो बाबा तलाक जा साही पटे खबर त पई ओ वरी मोट एकड़ो फैसलो आयो पीउ बियो पुट बियो
पीछा तो चवे सही ॿ दफ़ा तलाक चई वियो टे दफ़े ते वात ते हथ ॾिनो मास ॿाहिरि न कढे ज़बान में चई पुट को पुछो सच ॿुधा चए अलाए केतिरा दफ़ा ॾेई छॾिया बाबो मिड़े भाषा थोड़ो अॻिते हला नाराज़ ओ मुसलमानो डुको थींदो आ मां त नौजवाननि जो वॾनि खे भारत कंदो वतंदो पर नौजवान बि असांजा लीको टपियूं था वञनि लीको लतारींदा था वञनि हे बि मां जुमिलो चवां यार डुक हिन जे करे मां चवंदो रहंदो आहियां तलाकुनि जे करे वेढ़नि जा वेढ़ा ॻोठनि जा ॻोठ तबाह थी विया हिकिड़े के तलाक आई त पोइ वेढ़ो ई हिन जी एड़ो हुनखे हुन जी एड़ो हिकिड़े के तलाक आई त पोइ सॼो वेढ़ो ई मूंखां पुछा कंदे मिसाल सीनो भरियो पियो आहे खोड़ मिसाल हिक जे तलाक जे करे ओ अलाए केतिरा नतीजो हे बि निकिरंदो आहे ॿुधजांइ ज़िमेवारी सां चयूं थो वञा काथे चई बीठो आहे टे तलाक मिलियलु आहे वरी विहारियूं बि वेठा थोड़ो सजा कंहिंखे विहारींदो त ॻाल्हि ॿाहिरि कढेव त तव्हांजो ख़ैरु हा बसि घर जो किनो घर में बाबा साईं घर जो किनो घर में छा तलाक अची वई आहे शरीअ जो मसइलो थी हाणे तुंहिंजी नाहे कटिजी वई थी क़यामत जो ख़ौफ़ बि कर क़बर जो ख़ौफ़ बि कर क़ाइद जा लफ़्ज़ थोड़ा ॾुखिया आहिनि पर दर्द मां चवां थो तलाक मिली वई जान छुटी हा साईं ओ नौजवानो अल्लाह साईं असांजे नौजवान खे चल हिदायत नसीब फरमा आमीन त चओ वॾनि खे ॿ ॻाल्हियूं अर्ज़ु कयूं हिकिड़ी ॻाल्हि न्याणियुनि जे पढ़ण जी ॿी ॻाल्हि न्याणियुनि जे हिसे जी टी ॻाल्हि हे बि जुमिलो थो चई वञा त पुटनि जो बि ॿार लाहियो पुटनि जो बि ॾाढा पुटनि जो बि ॿार लाहियो पर पुटनि खे बि हे जुमिलो थो चई वञा ओ छोकिरा जुआ छॾियो इहो त तव्हां वॾनि जे फ़ाइदे में छोरा चवंदा आहिनि साईं तव्हां फ़क़ति मुड़ुसि तव्हां चवंदा न्याणी पढ़ायो असां नौजवान जो हक़ु न आहे तव्हांजो हक़ु आहे शर्त छॾियो जुआ छॾियो ड्रामा छॾियो होटल छॾियो सुधरो कमायो अबे अम्मा जे हथ ते पैसा रखो त संग खोड़ सुधरियल जहिड़ा संग खोड़ न आहिनि छा छोरनि तव्हांखे वञा साणो पियो हिते न हा था छोरा तव्हांजे मथां हावी थी छा चवंदई तू दे से पाने सुधरंदो और सुधारे से हमारे न वो हुन जी धीअ छो तो साड़े असां वारो वाइल जी सफ़ा रग जी सुई जा मरीज़ चढ़ई अंबर हो धीअ धीअ से न पो सुधरे अवल तू पंहिंजे पुट खे सुधार पो सन छोड़ ओ नौजवान तोखे हे अर्ज़ु कयूं थो वञा अल्लाह जो वासो थी पीउ माउ जी फर्मा बरदारी कर पीउ माउ जो फर्मा बरदार थी तवज्जो कर चओ इंशाअल्लाह नौजवानों जो पीर मां जा फर्मा बरदार थींदा हे जेको तव्हां शादीअ ताईं पीउ मां खे राति जो तेल बि हणो था तेसि ताईं ख़िदमत बि कयो था शादीअ खां पोइ जो अबो तव्हांजो ॾिठल ई कोन्हे जो छह दाद कोट जो ॻोठ में चकर ते आयो ईअं न भाउ ऐं वॾनि खे बि साईं जोगी साहिब जे नची विया मां तव्हां ऐं साईं जोगी साहिब जे विच ते हायल न थींदो असां त हर वाइद में चऊं था त वॾनि जो अदब कयो पीउ माउ जो अदब कयो पर वॾड़ो हीअ मुसीबत बि आम हले थी पई कंहिंखे बि न्याणीअ जो संग ॾियनि था छा था चवनि त तॾहिं ॾींदोमांइ जॾहिं तूं पीउ माउ खां जुदा थी अहिड़े सदको जा अबा वॾा अड़े सदको न हुनखे जो चवे त तूं पीउ माउ खां जुदा थी त पोइ संग ॾींदोमांइ पोइ जॾहिं सुभाणे तुंहिंजे पुट सां इहो शर्त थिए त पोइ हर वाइद में मुड़ुसि साहिब साईं छोरो नथो मञे तूं कंहिंजी ॻाल्हि अलबत साईं जोगी साहिब खे बची आयो तव्हांखे बि मां सम्झा घणो कुझु डोज़ गोरो बि अची वियो चओ इंशाअल्लाह परा वक़्तु न खाईंदासीं चओ इंशाअल्लाह खीर में ॿिनि लोटनि खां मथे पाणी न मिलाईंदासीं इंशाअल्लाह अलाए छा चओ खीर में ॿिनि लोटनि खां मथे पाणी न मिलाईंदासीं फुट खां घटि पनो न कटींदासीं सारी बि हा रूसी पैसा वठी शाहू नंबर गॾे ॾिजाए तूं जन्नत में जुटीअ सुधो जिब्राइल बि ॻोल्हे हे टपी काथो बस हाणे मां हिते कटिया थो अल्लाह से मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अव्हां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए वाह करदा वाना अल्हम्दुलिल्लाह
इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। फ़क़द क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमहु औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मेरा मोहतरम दोस्तों भाइयों, अभी जो प्रोग्राम बसिलसिला दस्तार खिदमत वफाद किराम दीनी इदारे जे ज़रिए इंतजाम थी रहियो आहे, जंहिं तव्हां सां सभु शरीक थिया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त परवरदिगार तव्हां सां सभिनी जे आमद खे हाल खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। ऐं अल्लाह तबारक व तआला खां इहा बि दुआ आहे त अल्लाह असांजे नंढनि हालत जे में अक़ल में उमिरि में बरकत अता फरमाए। ऐं असांजा उहे इदारा जेके क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जी तालीम मुसलमाननि जा बचड़ा हासिल करे रहिया आहिनि, अल्लाह उन इदारनि खे कामयाब आबाद फरमाए। अज़ीज़ो, सच पुछो त इहे मदरसा आहिनि जिन मदरसनि जे मरहून मिलत तव्हां असां इंसानी अक़दार ते हलूं था पिया। इस्लामी तहज़ीब खां आगाही आहे, हलाल हराम जी ख़बर पवे थी, पाकाई पलीती जी ख़बर पवे थी, ज़ुल्म ऐं अदल जी ख़बर पवे थी, हक़ ऐं नाहक़ जी ख़बर पवे थी। असां वटि 22 ग्रेड जा माण्हू वॾा वॾा इंजीनियर जेके चाइना जा रोड ठाहिण आया, गॾा खाईंदा, कुमियूं खाईंदा, छोकिरा नंढा ॿार कुमियूं मारे करे छो जेसीं वठंदा आहिनि असां विकिणंदा आहियूं। हे 22 ग्रेड जा ऑफिसर इंजीनियर, तव्हां असां शुक्र कयूं जो असां वटि इहे मदरसा आहिनि। या आलिमनि जी महिनत आहे, अहल इल्म तबके जी महिनत आहे। अल्हम्दुलिल्लाह असांखे हिन इदारनि जे ज़रिए तव्हां असां ताईं हलाल हराम जी तालीम पहुचे थी। न त ॿियनि मुल्कनि जो हाल ॾिसो, मग़रिबी मुल्कनि जो हाल ॾिसो, का तहज़ीब कान कनि, पी पेशाब कंदा, पी खाईंदा पींदा ऐं हैवानियत वारा उन्हनि में उहे नमूना। को इस्लामी तहज़ीब जेको इस्लाम असां वटि आहे, कलमो असां वटि आहे, क़ुरान असां वटि आहे। असांजा ही इदारा आहिनि जिते असांखे हज़ूर जे सुन्नत सां असां सरशार आहियूं। पैगंबर जी सीरत ऐं सूरत असां वटि आहे, ॿियनि वटि कोन्हे का। या सभु वीचारा इहे यतीमनि वांगुरु, जीअं यतीम ॿारु भिका खाई खाई मरी वेंदो आहे, अहिड़े नमूने सां उन वटि न दीन, न इस्लाम, न अल्लाह, न रसूल, न का शइ, न तहज़ीब। बसि उहो पंहिंजो जेको उघाड़ कजे त पंहिंजी तहज़ीब बाबा हे आला तालीम याफ़्ता तबको वरी उन्हनि खे था चवनि पिया जेके ॿी खाइण वारा, ॿी पेशाब करण वारा, जिन में का तहज़ीब ई कान्हे, जेके जानवरनि वारियूं फ़ज़लतूं, न ख़ुदा खे सजदो, न रसूल ते दुरूद, का शइ कोन्हे। वरी आला तालीम याफ़्ता तबको उन खे था चवनि। आला तालीम याफ़्ता तबको ही अथव। आला अख़लाक़ जा मालिक इहे थींदा, आला ख़ुल्क़ जा मालिक इहे थींदा, ऐं हज़ूर जे सुन्नत सां सरशार इहे थींदा। सीरत ऐं सूरत हज़ूर जी इन्हनि वटि ईंदी, हज़ूर जे मुसले जा वारिस इहे थींदा, ऐं इहे ई वारिसुल अंबिया इहे ई थींदा। आला तालीम याफ़्ता क़ुरान जी आहे। हे क़ुरान जी तालीम आला में आला तालीम दुनिया में। हे बच्चो जेको अॼु क़ुरान यादि कयईं, पंहिंजे पीउ जे क़बर ते वञी करे 3 दफ़ा छॾो कुल अल्लाह शरीफ़ पढ़ंदो, नंढी सूरत आहे, 3 दफ़ा कुल अल्लाह पढ़ंदो त ख़ुदा हिन सॼे क़ुरान जो सवाबु उन जे पीउ खे क़बर में ॾींदो। जब त सॼो क़ुरान जो ख़तमु कढी करे जब त पंहिंजे पीउ खे बख़्शे। पाण फरमायो लिकुल शैइन क़ल्बुन व क़ल्बुल क़ुरान यासीन। पाण फरमायो हर शइ जी दिलि थींदी अथव, क़ुरान पाक जी दिलि अथव यासीन मुबारक। जेको हिकिड़ो बच्चो पंहिंजे पीउ माउ जे क़बर ते वञी करे सूरत यासीन मुबारक पढ़ी करे दुआ घुरे थो त रब इन सूरत पाक जेका मां पढ़ी, इन जो सवाबु मुंहिंजे अबे अम्मा खे क़बरनि में तूं पहुचाए। पाण फरमायो त हिन क़ुरान पाक जे 10 ख़तमनि जे बराबरि मुंहिंजे पीउ माउ खे सवाबु मिलंदो। हिन खां वधीक ॿी कहिड़ी तालीम आहे? इहा ई क़ुरान जी तालीम आहे जेका असांखे इंसानियत जो सलीक़ो सेखारे थी।
इंसान जी तहज़ीब सेखारे थी त इंसान हिनखे चइबो आहे, हैवान हिनखे चइबो आहे। ही ढोरनि जूं ख़सलतूं आहिनि, हे इंसाननि जूं ख़सलतूं आहिनि। ही बहितर तहज़ीब आहे, ही बहितर मुआशिरो आहे। अल्लाह ताला फरमाए थो इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम, बेशक ही क़ुरान अथव जेको सौ रस्तो मुहैया कंदो तव्हांखे, सिधो रस्तो तव्हांखे, जन्नत वारो रस्तो, रहमान वारो रस्तो, निजात वारो रस्तो, इज़्ज़त वारो रस्तो ऐं मज़बूत तरीन रस्तो। इहो ई क़ुरान पाक असांखे इहो रस्तो मुहैया कंदो। अज़ीज़ो तव्हां असां हज़ूर जे उम्मत जे मथां फ़र्ज़ बणिजे थो, छो त असां कलमो पढ़ियोसीं, कलमे सां सरशार थिया आहियूं, कलमे सां पंहिंजे सीने खे आरास्ता कयोसीं, कलमे सां पंहिंजे दिलि खे मुनवर कयो अथसि, अलाह खे पंहिंजो ख़ुदा सम्झूं था, रसूलुल्लाह खे अलाह जो बानो रसूल सम्झूं था, हिन क़ुरान पाक खे ख़ुदा जो वाहियो सम्झूं था त अलाह जो वाहियो आहे ऐं पैगंबर जे क़ल्ब अंदर ते ख़ुदा नाज़िल फरमायो आहे। इन सभिनी शयुनि ते असांजो यकीन आहे, यौमुल आख़िरत ते यकीन आहे, मरण खां पोइ ॿीहर उथण ते यकीन आहे, मीज़ान ते यकीन आहे, जन्नत जहन्नम ते यकीन आहे ऐं तमामु अंबिया ते यकीन आहे त आदम अलैहिस्सलाम ताईं अल्लाह तबारक व तआला 1.25 लाख अंबिया मोकिलिया, उन्हनि खे किताब ख़ुदा बरहक़ ॾिना ऐं अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजो बानो करे मोकिलियो, रसूल करे मोकिलियो। इन्हनि समूरनि शयुनि ते असांखे यकीन आहे ऐं ख़ुदा जे ज़ात ते ख़ुदा वहदहू ला शरीक लहू आहे। पंहिंजे ज़ात में, सिफ़ात में, कमाल में, क़ुव्वत में, क़ुदरत में, ताक़त में ख़ुदा अकेलो आहे, कोई उन सां भाॻे भाॻीदार शरीक न आहे। कुल हू अल्लाहु अहद, अल्लाहु समद, लम यलिद वलम यूलद वलम यकुन लहू कुफुवन अहद। असां कलमे वारा इन ते यकीन रखूं था त न ख़ुदा कंहिं ॼायो आहे, न ख़ुदा मूं केरु ॼायो आहे, न ख़ुदा जो केरु मिट माइट आहे, न ख़ुदा जो को हमसर आहे ऐं ख़ुदा बेनियाज़ आहे। ख़ुदा खे तमामु तर क़ुव्वतुनि जो मालिक ख़ुदा आहे ऐं अल्लाह तबारक व तआला खे कोई आजिज़ करण वारो कान्हे। ख़ुदा जी क़ुव्वत सभ खां मथे आहे। इन अल्लाह हुव रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात उहा ई सभिनी मख़लूक़ खे रोज़ी रसाइण वारी आहे, जिन्हनि इंसाननि खे, पखियुनि परंदनि खे, जीतनि जड़नि खे ऐं मच्छियुनि जे पाणीअ में ऐं ज़मीन जे ॾिरनि में जेके नांग वलायूं, सभिनी खे रोज़ी उहा ई ॾिए थी पई ज़ात ऐं उहा वॾी ताक़त जी मालिक उहा ई ज़ात आहे। असांखे यकीन आहे पंहिंजे रब ते, इन जे करे मोमिन इंसान खे इहा शइ उन खे फ़र्ज़ बणिजे थी पई त हाणे इहो माण्हू क़ुरान ते अमल जो पाबंद आहे। हे क़ुरान जेको निज़ाम ॾिए थो, उन निज़ाम जी असांखे जाखोड़ करणी आहे। हिन क़ुरान जेको माहौल ॾिनो, उन माहौल खे असांखे पैदा करणो आहे। हिन क़ुरान जेको किरदारु सेखारियो, उन किरदार जे मुताबिक़ असांखे दुनिया में हलणो आहे। अज़ीज़ो अल्लाह तबारक व तआला जॾहिं हीउ क़ुरान पैगंबर पाक जे क़ल्ब तौर ते नाज़िल फरमायो ऐं हज़ूर खे फरमाई कुल हाज़ी सबीली अदू इलल्लाह, दुनिया वारनि खे चओ त हेतिरो मुंहिंजो रस्तो मां तव्हांखे ख़ुदा जे तरफ़ सॼां थो ऐं चवनि इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ, क़यामत ताईं हाणे ॿियो को नबी न ईंदो, मां तव्हां हर नबी रसूल थी आयो आहे ख़ुदा जो। अन ख़ातमुन नबिय्यीन ला नबी बादी, मां आख़िरी नबी आहियां, मूंखां बाद में ॿियो कोई नबी ईंदो, नबी कोई न ईंदो। फरमायो ला उम्मत बादकुम, तव्हां खां पोइ ॿी उम्मत कान ईंदी। ला किताब बाद किताबुल्लाह, क़ुरान पाक खां पोइ ॿियो किताब न ईंदो। हाणे हे क़ुरान आख़िरी किताब, तव्हां असां आख़िरी उम्मत, हज़ूर आख़िरी नबी, तंहिंजे करे असांजे मथां फ़र्ज़ बणिजे थो त जेके पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे हिन क़ुरान पाक जे मथां अमल जो तरीक़ेकार सेखारियो, अॼु असांखे उन ई तुर्ज़ ज़िंदगी खे अख़्तियार करणो आहे। छो त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसना, पैगंबर पाक जी ज़िंदगी में सुहिणो नमूनो मौजूदु अथव। हे त क़ुरान असां अञा मदरसनि में पढ़ायूं पिया, मुस्लमाननि जा बचड़ा पढ़नि था पिया। असां हिननि बचड़नि खे मां मुबारक ॾियां थो, उन्हनि जे वालिदैन खे, उस्तादनि खे ऐं ख़ादिमनि खे ऐं जेके ताउन करनि था उन समूहनि खे मुबारक ॾियां थो जो अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे इन महिनत सां ऐं पंहिंजे कोशिश सां, उस्ताद पंहिंजे महिनत सां असांखे हीअ बचड़ा तयारु करे ॾियनि था पिया। पर इहो क़ुरान जॾहिं ऐवान में ईंदो, जॾहिं स्टेज ते ईंदो, जॾहिं क़ुरान जी हुकूमत ईंदी, त पोइ इहो सॼो मुल्क असांजो जेको हूंदो उहो बि गुले गुलज़ार बणिजी वेंदो। न कंहिंजी ढगी काइबी, न कंहिंजी बकरी काइबी, न कंहिंजी दीवार भॼंदी, न कंहिंखे सतायो वेंदो, न कंहिंजो बच्चो अगवा थींदो, न कंहिंजी बेहुरमती बेइज़ती थींदी ऐं सभई इंसान सुख सां साह खणंदा जॾहिं हिन क़ुरान कोरट में आहे। असां चाहियूं था, जमीयत उलमा इस्लाम चाहे थी पई ऐं जमीयत उलमा इस्लाम जी क़यादत उन खां वठी करे, अवल खां वठी करे
जॾहिं खां वठी मुल्क पाकिस्तान जो वजूद पियो उन वक़्त खां वठी करे उलमा एॾी कोशिश में आहिनि त हीउ मुल्क कलमे जे बुनियाद ते आज़ादु थियो आहे, तंहिंजे करे हिन मुल्क जे अंदरि कलमे जो निज़ाम हलायो आहे। अब असां सभु चऊं था न त क़ुरान जो निज़ाम हुजे, चाहियूं था न कलमे जो निज़ाम हुजे, चाहियूं था न त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका ज़िंदगी मुबारक हुई जंहिंते खुलफाए राशिदीन सिद्दीक़ अकबर वो कानून हलायो, उमर फारूक साईं वो कानून हलायो, उस्मान साईं उहे हुकूमत कई, अली मुर्तज़ा उहे हुकूमत कई, अमीर मुआविया उहे हुकूमत कई। इहे जेको खुलफा जो दौरु हलंदो अचे थो, असां बि अॼु चाहियूं था त असांखे थोरो सुकून खपे, मुस्लमाननि खे आराम खपे ऐं मुस्लमान इत्मीनान सां जीअं ज़िंदगी गुज़ारनि। हर को पंहिंजे पंहिंजे कसबे हलाल में, कोई माण्हू कंहिंजे माल ॾे न वेझाए, कोई कंहिंजे घर ॾे लियो न पाए, कोई कंहिंजे मिल्कियत ॾे न छाती जाई पाते, उन माण्हू मिल्कियतूं ताड़ियूं था छॾनि, कंहिंजो अछो कपिड़ो ॾिसनि था, उन ते नज़र आहे माण्हुनि जी ऐं उनखे माण्हू सहन कोन था पिया। असां चाहियूं था त जंहिंखे ख़ुदा जेतिरी क़ुवत ॾिनी आहे सभु कमाइनि ऐं सभई खाइनि, हर को अछो उजरो खाए, अछो उजरो पाए ऐं हर को इज़त सां ज़िंदगी बसर करे। जमीयत उलमा इस्लाम इहा ई शइ चाहे थी, जेको क़ुरान जो ॾिनल निज़ाम आहे उन में इज़त आहे, मुआशिरे में बि भलाई ऐं असांजे माहौल में भी भलाई पैदा थींदी। असां सभई जमीयत उलमा इस्लाम जे इन कानून जे कोशिश करण में असां उन्हनि सां सभु हथ वंडींदासीं ऐं असां सभु उन्हनि सां शरीक कार रहंदासीं। तव्हां चाहियो था त इस्लाम हुजे, चाहियो था त हुन जी ख़त्म नबूवत महफूज़ हुजे, चाहियो था त क़ुरान जो कानून कोरट में अचे, सभई हथ मथे करे चओ त असां आलम जो साथ ॾींदासीं, आलम जो साथ ॾींदासीं। हर मोड़ ते, हर मैदान ते जाते भी आलमनि सॼो हे मुसीबत मुल्क आहे छा आहे। कल्ह चयो हुयो 11 सालनि खां घटि वारे उमिरि जो इस्लाम क़बूल कोन्हे को, 11 सालनि वारे खां घटि उमिरि वारे जो इस्लाम क़बूल न आहे त पोइ चरियो हज़रत अली साईं त 8 सालनि में कलमो पढ़ियो, उन जे इस्लाम खे काॾे कंदो। हज़रत अबू माज़ूरा ॿार हुयो, उन कलमो पढ़ियो हुयो, इनखे काॾे कंदो, 11 सालनि खां घटि उमिरि जा हुया। माना इन सॼी तारीख़ खे लेपो ॾियनि था पिया। हाणे चवनि था 11 सालनि खां घटि वारी उमिरि जो जॾहिं कोई ॿार पढ़ाए थो त उन जो निकाह क़बूल कोन्हे। हाणे चवंदा उनजो निकाह क़बूल कोन्हे। हज़ूर जो फरमान आहे, हज़रत अली साईं खे वसीयत कई अथऊं, जनाज़ो हाज़िर थिए फौरी तौर ते पढ़जां। हज़रत अली खे चयूं त जनाज़े में देरि न कजां, ॿार वॾो थिए जल्दी में उथारिजो, हुन में देरि न कजो। हे हज़ूर जी वसीयत आहे। हाणे हज़ूर जे वसीयत खे वठूं या हिननि जे कानून खे वठूं? असां हज़ूर जा ग़ुलाम हो या अमरीका जा ग़ुलाम हो? हे त अमरीका ऐं मग़रिब जे चए ते हलनि था पिया। हिननि खे त उन्हनि वारा उहे डोर उॾऊं थी नचे, हिन नचनि हेठां डोर हर उन्हनि जे में आहे। तंहिंजे करे असां सभु चओ त हज़ूर जा ग़ुलाम आहियूं, ॾाढा जो हज़ूर जा ग़ुलाम आहियूं। असां हज़ूर ते कलमो पढ़ियो अथसीं। हे हज़ूर जे ग़ुलामनि जो मुल्क आहे। अंग्रेज़नि खे असां हितां तड़े कढियो हुयोसीं, हज़रत अमरोठी साईं ऐं असांजा शेखुल हिंद साईं उलमाए देवबंद हितां जूता हणी करे अमरो खे हिनखे कढायूं, हिनखे अंग्रेज़ खे कढियऊं। हाणे वरी हे चवनि था त कानून असां वटि उन्हनि जो हले, असांजो कानून न हलणु ॾींदासीं, असां इन कानून खे मुस्तरद कंदासीं। सभु चओ मुस्तरद कंदासीं, हथ मथे करे चओ असां अंग्रेज़ जे कानून खे मुस्तरद कंदासीं। जीअं अंग्रेज़ खे कागर हणी कढियोसीं, ईअं हिननि जे कानून खे बि लोधे कढंदासीं, क़ुरान जो कानून नाफ़िज़ कंदासीं। दुआ कयो अल्लाह ताला असांखे क़ुरान पाक सां ताल्लुक़, क़ुरान सां मोहब्बत ऐं असांखे क़ुरान पाक जे हुक्मनि ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं असांजी दुआ आहे त मुस्लमान जे बचे बचे खे ख़ुदा क़ुरान जी दौलत सां मालामाल फरमाए। असांजे अमड़नि खे बि, नियाणियुनि खे बि, असांजे बचड़नि खे बि असांखे क़ुरान पाक ते हलाए, क़ुरान पाक जी तालीम नसीब फरमाए। अल्लाह ताला जी दुआ आहे त असांजे हिन इदारनि खे आबाद फरमाए, असांजे बिरादरनि मौलाना सिराज अहमद साहब जी महिनत खे ख़ुदा क़बूल फरमाए ऐं पूरी टीम खे मुबारक ॾियां थो। हिन तमामु कार ख़ैर में चंदी दोस्तनि हिसो वरितो, कंहिं ख़ैरात जी नियत कई हूंदी, अल्लाह उनजी ख़ैरात खे उनजे क़बरनि ताईं, वॾनि जी क़बरनि ताईं पहुचाए ऐं उन्हनि जे नाम अमाल में इज़ाफ़ो फरमाए। ऐं असां तव्हां सभु जेके बि आया आहियूं क़दम क़दम खे ख़ुदा क़बूल फरमाए, छो त क़ुरान जो जलसो आहे, क़ुरान जे ताल्लुक़, क़ुरान जे मुहबत ऐं मदरसे जे ताल्लुक़ जे करे आया आहियूं। ऐं इन क़ुरान पाक जे मुहबत ऐं ताल्लुक़ जे करे जेको बि माण्हू आयो ख़ुदा उनखे बख़्शे छॾींदो, छो त हज़ूर जो फरमान आहे त लाइश का चलीसुम, जेको क़ुरान जे जलसे में आयो उनजो बख़्शिजी वियो, हथे ख़ाली न वेंदो, ख़ुदा उनजे बि बख़्श जो फ़ैसिलो फरमाए छॾींदो आहे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असांजे हिन नव हालनि खे मज़ीद इल्म में तरक़ी अता फरमाए ऐं हिन जे दीन जो मुजाहिद बणाए, मुजावर न थियनि, मुजाहिद थियनि।
दीन जा आलम बरदार थियनि हज़ूर जा वारिस थियनि ऐं हज़ूर जे मुसले खे सही संभालण जी ख़ुदा खे तौफ़ीक़ अता फरमाए आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन اللهم أرنا الحق حقا وارزقنا اتباعه اللهم أرنا الباطل باطلا وارزقنا اجتنابه اللهم إنا نسألك علما نافعا ورزقا واسعا وقلبا خاشعا وشفاء من كل داء मुंहिंजा रब असांजे इदारनि खे हमेशह हमेशह आबाद फरमा असांजे हिन ॻोठड़े जे मथां रहमत फरमा जेके असांजा तोड़े आया आहिनि जेके क़बरनि खे रोशन फरमा जेके असांजा मरीज़ आहिनि मुंहिंजा रब लाचारनि खे सिहत कामिला आजिला मुस्तमिर अता फरमा जेके परेशान हाल आहिनि परेशानी दूर फरमा जिन खे औलाद न आहिनि उनखे औलाद साल अता फरमा जंहिंजी औलाद खिड़ियल आहे उनखे सिधो रस्तो नसीब फरमा मुंहिंजा रब वीचारा के माण्हू पंहिंजे दिलनि में राज़ रखी वेठा आहिनि उन्हनि जूं परेशानियूं पंहिंजे पाण दिलि में ॻाइनि था वेठा उन्हनि जे दिली परेशानी खे तूं ॾिसे थो पियो ऐं उन्हनि जी परेशानी खे दूर फरमा के वीचारा ॿारनि बचड़नि जे हवाले सां परेशान आहिनि रिश्तनि जे हवाले सां परेशान आहिनि कंहिंखे कहिड़ी परेशानी कंहिंखे कहिड़ी परेशानी तूं अल्लाहुल ग़ुयूब आहे सभिनी खे ॼाणे थो पियो यालम माफ़ी सुदूर तुंहिंजी ज़ात आहे सभिनी जे परेशानियुनि खे सभिनी जे अहवाल खे तूं ॼाणे थो सभिनी खे इन जे अहवालनि खे इन जे परेशानियुनि खे दूर फरमा असां सभिनी जे हाल ते रहम फरमा असांखे हज़ूर जो सचो उम्मती बणा असां सभिनी खे क़ुर पाक जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम रब्बना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन ला इलाहा